अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इलाइक़ाई ख़बरुनि सां गॾु मां आहियां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, फ़लस्तीनी मुसलमान सां इज़हार यकजहती लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। हाल में शिया उलमाए काउंसिल पारां फ़लस्तीनी मुसलमाननि सां इज़हार यकजहती लाइ रैली कढी वई। रिपोर्टर अमजद राजपूत मूजिबि क़ाइद मिलत जाफ़रिया अलामा सैयद साजिद नक़वी जे हुकुम ते फ़लस्तीनी मुसलमान सां इज़हार यकजहती लाइ मरकज़ी इमाम बारगाह अबू अल फ़ज़ल अल अब्बास पलिजानी खां रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी ज़वार तालिब हुसैन मुंतज़री, सैयद कंबर अली शाह नक़वी, राशिद अली फ़ाइज़ी, ज़वार सैफ़ अल हाजाणो ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मस्जिद अल क़सा मुसलमान जो क़िबला अवल आहे, उन ते जारियत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। हिननि अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कयो त इसराइल पारां इंसानी आबादी, स्कूलनि, मस्जिदनि, इस्पतालनि मथां बमबारी फ़ौरी तौर ते बंदि कराई वञे। नाज़रीन, राणीपुर में फ़लस्तीनी मुसलमाननि जी हिमायत में रैली कढी वई। रिपोर्टर अब्दुल हुसैन सरकी मूजिबि तहफ़्फ़ुज़ इमाम बारगाह कमेटी पारां जामे मस्जिद खां रैली कढी वई, जेका शाही बाज़ार खां थींदी प्रेस क्लब राणीपुर पहुती, जिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मौलाना मोहसिन अली शाह, मौलवी अली नो सोलंकी, ग़ुलाम हुसैन मल्लाह, ग़ुलाम असगर जाफ़री, मौलाना दरबान अली सोलंकी, लियाक़त अली सफ़दर अली मल्लाह ऐं साजिद करबलाई रैली जी अॻुवाणी करे रहिया हुआ। अॻुवाणनि जो चवणु हो त फ़लस्तीनी मुसलमाननि ते थींदड़ ज़ुल्म बर्दाश्त खां ॿाहिरि आहे, जिते मासूम ॿारनि जो क़त्ल आम करे मुसलमाननि में बेचैनी पखेड़ी पई वञे। हिननि चयो त इसराइल पंहिंजी ताक़त ज़रिए फ़लस्तीन जे सरज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो, पर अफ़सोस आहे जो ताक़तवर मुसलमान मुल्क ख़ामोश आहिनि। नाज़रीन, कुंभ में फ़लस्तीन सां इज़हार यकजहती लाइ रैली कढी वई। रिपोर्टर सिकंदर अली राजपुर मूजिबि कुंभ जे मोहम्मदी जामा मस्जिद खां मौलवी अब्दुल समद तुमरानी, बदरुद्दीन शंबाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। अॻुवाणनि जो चवणु हो त फ़लस्तीनी मुसलमाननि ते ज़ुल्म ऐं बर्बरियत अफ़सोसनाक अमल आहे। ग़िज़ा में इसराइली फ़ौजियुनि जी इस्पतालनि मथां बमबारी ऐं फ़लस्तीन जो क़त्ल आम पूरी इंसानियत जे लाइ शर्म जोॻो अमल आहे। इसराइल जी नाजाइज़ हिमायत अमेरिका जा पोल पधिरा करे छॾिया आहिनि। हिननि चयो त मुसलमान मुल्कनि खे मुतहद थियणु घुरिजे। नाज़रीन, जाती में मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि पारां फ़लस्तीन ते थींदड़ वहशाणी जारियत ख़िलाफ़ रैली कढी वई। शहरी एक्शन कमेटी जाती जे सर ते मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि पारां मौलवी मीरजान जत नईमी, आदिल लिगारी, मौलवी बशीर अहमद जतोई खलीली, इब्राहिम मेमण सैफ़ी, ज़ुल्फ़कार अली तुर्क जी अॻुवाणीअ में मज़लूम फ़लस्तीनी भाइरनि जी हिमायत में रैली कढी इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी मुगर भेन चौक ते पहुती, जिते जलसे जी सूरत इख़्तियार करे वई। अॻुवाणनि पारां इसराइली जारियत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त इसराइल ज़ुल्म जा पहाड़ किराए बारूद सां मज़लूम फ़लस्तीन ते ज़ुल्म करे रहियो आहे, जंहिं ते अक़वाम मुतहिदा नोटिस वठी फ़ौरी इसराइली जारियत बंदि कराए।